ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो जंहिंमें चए थो टे दोस्त आहिनि अहमद सलीम ऐं जमील। ठीकु आहे, उन्हनि इन्वेस्ट कया आहिनि छा तरतीबवार 45,000 25,000 ऐं 10,000। इन जो मतिलबु छा आहे त अहमद जा पैसा घणा थी वेंदा 45, सलीम जा 25 ऐं जमील जा 10,000। तव्हांखे स्टेप 1 छा ॿुधायो त पहिरियों त इन्हनि जा नाला लिखो। छा लिखी वेंदुमि मां? अहमद, ठीकु आहे, सलीम ऐं उनखां पोइ जमील। हाणे इन्हनि जी इन्वेस्टमेंट जेका आहे उहा इन्हनि जे हेठों लिखंदुमि। अहमद जी इन्वेस्टमेंट घणी आहे 45,000, सलीम जी इन्वेस्टमेंट घणी आहे 25,000 ऐं जमील जी इन्वेस्टमेंट घणी आहे 10,000। ठीकु आहे, हाणे असांखे छा करिणो आहे? स्टेप 1 पूरो थी वियो। स्टेप 2 तव्हांखे ख़बर आहे, स्टेप 1 हे असां लिखी आहे। स्टेप 2 में छा करिणो आहे? असांखे सिंप्लीफाई करिणो आहे। सिंप्लीफाई करण जे लाइ छा थींदो आहे? हिकु जेतिरा ज़ीरो कटींदा। ॾिसो हितां 3 ज़ीरो, हितां 3 ज़ीरो, ईअं न हुजे तो सभु ज़ीरो डारे छॾियो, न हितां बि 3 ज़ीरो। ठीकु आहे, बाक़ी जेके बचनि उनखे असांखे हेठों साफ़ु सुथिरो करे लिखिणो आहे। 45, हे घणो बचियो 25 ऐं हे घणो बचियो 10 बचियो। ॾिसो अञा जेको आहे सो सिंप्लीफाई थींदा, सभिनि ते 5 जो खोड़ वञे थो। हिन ते घणा दफ़ा वेंदो? 9 दफ़ा, 5 9 45। हिन ते घणा दफ़ा वेंदो? 5 दफ़ा। साॻियो खोड़ो हणणो आहे सभिनि ते। हिन ते बि 5 जो, हिन ते बि 5 जो, हिन ते बि 5 जो। 1 5 5 2 5 10। ॾिसो हाणे सिंपलेस्ट फॉर्म में सादी तरीन सूरत में अची वियो। स्टेप 2 असांजो कंप्लीट। स्टेप 3 छा आहे? तव्हांखे ॿुधायो हुयुमि त निस्बतुनि जी जोड़। इन जो मतिलबु आहे हिननि टिनि खे पाण जोड़ कंदासीं। घणो बींदो? 9 ऐं 5 14, 14 ऐं 2 घणो थी वेंदो? 16 थी वेंदो। हे असांजे निस्बतुनि जी जोड़ अची वई। हे छा आहे? निस्बतुनि जी जोड़। ठीकु आहे, हाणे जॾहिं निस्बतुनि जी जोड़ थी वेंदी तव्हां साइड में हिते प्रॉफिट लिखंदो। प्रॉफिट ॾिसो घणो ॿुधाए थो? 32,000। मां हिते 32,000 लिखंदुमि ऐं हे जेको निस्बतुनि जी जोड़ हुई 16, इहो किथे खणी वेंदुमि? इन जे हेठों खणी वेंदुमि। ठीकु आहे, चौथों स्टेप असांजो इहो हुयो। हाणे हिते खणी वञण खां पोइ असां इनखे कैलकुलेशन कंदा आहियूं या कटिंग कंदा आहियूं या खोड़ा हणंदा आहियूं साॻा, त जीअं असांजो 1 शेयर निकिरी अचे। ॾिसो 16 जो खोड़ो डायरेक्ट वञे थो, 2 जो हणा हिन ते 8 दफ़ा, हिन ते 16 दफ़ा, वरी ईअं यको हणींदो वञा, तंहिंखां डायरेक्ट मां हणा थो पियो। जंहिंखे न अचे त उहे हीअं कंदा, ईअं न हुजे त हरूभरू हो कयो। ॾिसो 2 जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा? 8 दफ़ा। 32 ते घणा दफ़ा वेंदो? 16 दफ़ा। ॾिसो अञा ॿई ॿधी आहिनि। 2 जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा? 4 दफ़ा ऐं हिन ते घणा दफ़ा? 8 दफ़ा। हाणे 4 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 2 दफ़ा। ठीकु आहे, त इन खां बहितर हुयो डायरेक्ट असां छा कयूं? हेठि 1 बचियो आहे, ॾिसो मथे 2 बचियो आहे न। डायरेक्ट असां छा कयूं? 16 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो ऐं हिन ते घणा दफ़ा? 2 दफ़ा। अच्छा 1 2 3 0, इन्हनि ते त न वेंदो न 0 0, त इहे सही 0 0 हिन पोयां ॾींदासीं। हेठों 1 बचियो आहे, लिखण जी ज़रूरत न आहे। इन जो मतिलबु आहे हे असांजो अची वियो 2000। हाणे इहो असांजो 2000 छा आहे? 1 भाङो 1 शेयर। ठीकु आहे, हाणे जॾहिं 1 शेयर असांजो अची वियो त पोइ असां छा कंदा आहियूं? हाणे हीअं में नाला लिखंदासीं। छा लिखंदासीं? अहमद, हिते छा लिखंदुमि? सलीम ऐं हिते छा लिखंदुमि? जमील। ठीकु आहे, हाणे साम्हूं छा करिणो आहे? उन्हनि जा शेयर लिखणा आहिनि। ॾिसो अहमद जो शेयर घणो आहे? 9, मां हिते 9 लिखी छॾिंदुमि। सलीम जो घणो आहे? 5, मां हिते 5 लिखी छॾिंदुमि ऐं जमील जो घणो आहे? 2 लिखी छॾियुमि। हाणे इनखे मल्टीप्लाए कंहिंसां करिणो आहे? मल्टीप्लाए करिणो आहे जेको असांजो हे 1 शेयर निकितो हुयो 2000 जो, सभिनि खे 2,000 सां मल्टीप्लाए करे वेंदो। हे बि मल्टीप्लाइड बाय 2000 ऐं हे बि मल्टीप्लाइड बाय 2000। हाणे 0 जी ज़रब कीअं कबी आहे तव्हांखे मां सेखारे आयो आहियां। सिर्फ़ु अंग ज़रब कबा आहिनि, 0 खे ज़रब न कबो आहे। नाॾू अरिड़हं करे 1 2 3 0 हुया, हिते पोयों 3 0 ॾेई छॾियोसि बसि। ॾिसो 5 खे 2 सां ज़रब कंदव, 5 ॾूं 10, हाणे पोयों 1 2 3 0 ॾेई छॾंदव। ठीकु आहे, वरी अहिड़े तरीक़े सां हे 2 ॾूं 4, ठीकु आहे, ऐं पोयों 3 0 ॾेई छॾंदव, हे 4000। हाणे इन जो मतिलबु आहे अहमद खे मिलंदा घणा? 18000, सलीम खे मिलंदा 10,000 ऐं जमील खे घणा मिलंदा? 4000 मिलंदा। ॾिसो जंहिंजी जेतिरी इन्वेस्टमेंट हुई, ईअं न हुयो त इक्वली असां सभिनि में विराए छॾियोसीं, न। इन्वेस्टमेंट बि हिननि जी अलॻि अलॻि हुई। हिकिड़े जी 45, हिकिड़े जी 25, हिकिड़े जी 10,000। त शेयर बि उन्हनि खे उन हिसाब सां मिलियो। हाणे तव्हां टोटल कंदव त टोटल तव्हांजो 32,000 बींदो। 18 ऐं 10 घणो थींदो? 28, 28 ऐं 4 टोटल घणो? 32,000। असां 32,000 खे ईमानदारी सां ऐं जंहिंजी जेतिरी इन्वेस्टमेंट हुई उन हिसाब सां विरायोसीं। आई होप तव्हांखे प्रॉफिट शेयरिंग सम्झ में अची वई हूंदी। हाणे इन टाइप जा कुझु जेको आहे सो एग्ज़ाम्पल मोकिलियांव थो, इहो सॉल्व करे। इहो होमवर्क आहे। हाणे होमवर्क जे लाइ तव्हांखे मां रिक्वेस्ट कई त होमवर्क अॼु न आहे मोकिलिणो, छो जो मुंहिंजो सॼो ॾींहुं बिज़ी स्केड्यूल हूंदो आहे, उहो मां डिस्टर्ब थींदो आहे। तव्हांखे रिक्वेस्ट आहे, सो तव्हां सुभाणे 8 वॻे रोज़ानो राति जो 8 वॻे खां पोइ तव्हां होमवर्क मोकिलींदा कयो। त मां हिकिड़े ॼणे जो चेक करे ग्रुप में मोकिलींदुमि, बाक़ी सभु हुन सां कंपेयर करे वठो। ऐं बाक़ी जीअं मां अॼु अनाउंसमेंट कई त इनशाला न्यू बैच 1 मार्च खां स्टार्ट कंदासीं, जंहिंमें सभु सब्जेक्ट पढ़ाईंदासीं, इंग्लिश, मैथमेटिक्स, साइंस ऐं सिंधी।
ठीकु आहे। ऐं उन जे लाइ कुझु स्टूडेंट पुछनि पिया त सर फीस तव्हांखे मां ॿुधायुमि त मैथ जी 1500 फीस आहे, उन खां अलावा जेको आंसो तव्हां सिर्फ़ु 2000 पे कंदो, यानी टोटल 3500 पे कंदो, उन में तव्हांजा 4 ई सब्जेक्ट थी वेंदा। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ टाइमिंग जो ईअं हूंदो जीअं अकेडमी जो प्रॉपर टाइम कढिबो आहे न, राति जो तव्हांखे 7 खां 10 ताईं तक़रीबन 2.5-3 कलाक कढी करे वेहणो पवंदो। मिसाल 7 खां 40 मिंटनि जी क्लास हूंदी, 7 खां 7:40 ताईं मिसाल तव्हां ॾे इंग्लिश जो लेक्चर अची वियो, उन खां पोइ वरी 40 मिंटनि जे लाइ पार्ट्स जी सूरत में ईंदो, जीअं तव्हां ॾे हे व्हाट्सएप ते अचे थो पियो। उन खां पोइ तव्हां ॾे मैथमेटिक्स जो ईंदो, सॉरी इंग्लिश जो ईंदो, थी वियो, त उन खां पोइ साइंस जो, पोइ सिंधी जो, लास्ट में इनशाला तव्हांजो मैथमेटिक्स जो हलंदो। मुंहिंजो जेको आहे सो काफ़ी ड्रिगो हूंदो आहे क्लास, तक़रीबन कलाक, 1.5 कलाक, 2 कलाक बि हली वेंदो आहे। प्रैक्टिस क्वेश्चन कंदा आहियूं 1 बाय 1, वरी उनखे सॉल्व कंदा आहियूं। सो इंशाअल्लाह ताला जेके मुंहिंजा टीचर आहिनि उहे बि मां बिल्कुलु छंडे छाणे ऐं बिल्कुलु ट्रस्टेड जेके टीचर्स आहिनि उहे रखंदुमि, पूरी गारंटी सां तव्हांजो इंशाअल्लाह सिलेबस कवर कराईंदा, डोंट वरी। हाणे काफ़ी कुझु स्टूडेंट पुछंदा सर केतिरो टाइम मिलंदो, सो इहो टाइम मां नथो ॿुधाए सघां, डिपेंड थो करे त हुकूमत जे तरफ़ां केतिरो असांखे स्पेस मिले थो। मिसाल एडवर्टीज़मेंट अनाउंस थी वई, उन खां पोइ 1.5 महीनो मिली वेंदो, महीनो या 1.5 महीनो डॉक्यूमेंट जमा कराइण जे लाइ। उन खां पोइ छो जो करे कैंडिडेट्स तमामु घणा आहिनि, सो वरी उनजी टेस्ट कंडक्ट कराइण में बि थोरो टाइम लॻंदो। सो होपफुली असांखे 3 खां 4 महीना मिली वेंदो। ठीकु आहे। सो जेतिरो टाइम मिले, जेतिरो वधीक मिले, उहो तव्हांजे लाइ ओतिरो बेनिफिशियल आहे। ऐं 3500 पर मंथ जेको आहे सो इन जी फीस आहे। जेके ग्रुप वारा दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ एंट्री बिल्कुलु फ्री आहे, छो जो ऑलरेडी मूं वटि पढ़नि था पिया ऐं मूंखे ख़बर आहे सीरियस कैंडिडेट आहिनि। बाक़ी जेके बि ॿाहिरों अचनि था पिया, जेके फ्री वारा मुंहिंजा ग्रुप आहिनि उतां या फेसबुक उतां, त उन्हनि जे लाइ 500 रुपीज़ उन्हनि खे डिपॉज़िट फ़ी, एंट्री फ़ी जमा कराइणी पवंदी। 500 जेको आहे सो इहा रिफंडेबल आहे, जेकॾहिं तव्हां 4 ॾींहं 5 ॾींहं पढ़ण खां पोइ सम्झो था त मूंखे न आहे जॉइन करिणो, तव्हांखे हीअ वापसि मिली वेंदी। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां जॉइन कयो था त 500 रुपया तव्हांजा हितां माना इहे जमा थी विया, बाक़ी सिर्फ़ु तव्हां 3000 जमा कराईंदो। ऐं जेकॾहिं तव्हांखे ॿिया सब्जेक्ट सम्झ में नथा अचनि, सिर्फ़ु मैथमेटिक्स पढ़णु चाहियो था, त तव्हांजा 500 ऑलरेडी जमा हूंदा, बाक़ी सिर्फ़ु तव्हां 1000 जमा कराईंदो ऐं मैथमेटिक्स पढ़ंदो तव्हां। आई होप तव्हांखे सभु शयूं सम्झ में अची वेंदियूं हूंदियूं। इन खां अलावा जेकॾहिं का क्यूरी आहे, को क्वेश्चन आहे, तव्हां पुछी सघो था। थैंक यू सो मच। अॼु जे लाइ एतिरो काफ़ी आहे। ऐं प्रॉफिट शेयरिंग बि पढ़ीसीं ऐं असां कंटिन्यूड रेशो जा कुझु एग्ज़ाम्पल सॉल्व कयासीं। बाक़ी वधीक जेको हिन जी 3 कंडीशन मां तव्हांखे पढ़ाई न, जंहिंमें इन्वेस्टमेंट बि अलॻि अलॻि ऐं टाइम बि अलॻि अलॻि। जीअं हिते इन्वेस्टमेंट सिर्फ़ु अलॻि अलॻि हुई न, पोइ वरी टाइम बि अलॻि हूंदो। इन्वेस्टमेंट जेको आहे सो मिसाल 45,000, हे 25,000 पर हे 6 महीननि खां पोइ ईंदो, हे वरी थी सघे थो 3 महीननि खां पोइ अचे। उहे कीअं थींदा आहिनि, उहे वरी तव्हांखे इंशाअल्लाह सुभाणे सेखारींदुमि। गुड नाइट।